रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन गुज़िरियल 2 सालनि खां सखर जे इलाइक़े संगरार जी मासूम न्याणी प्रिया कुमारी पंहिंजनि माइटनि खां विछड़ियल आहे। मुबैना तौरु खेसि 2 साल अॻु 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते अगवा कयो वियो, पर अञा ताईं पुलिस खेसि बाज़ियाब कराइण में नाकाम थी चुकी आहे। संदसि अमड़ जेका आहे उहा बेहाल थी चुकी आहे। पुलिस ऑफिसरनि खे मिंथूं करे रही आहे, पर का संजीदा कोशिश असांखे नज़र नथी अचे न्याणी जे बाज़ियाबी जे हवाले सां। सॼी सिंध जे रहवासियुनि तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ आवाज़ु उथारियो पियो वञे। ख़ासि तौरु जस्कम इन हवाले सां अॻु भरी आहे। जस्कम तरफ़ां खिपरे में एहतजाज कयो वियो। काल्ह जस्कम जे अॻुवाणनि तोड़े सिविल सोसाइटी तरफ़ां SSP ऑफिस सखर आॾो धरणो पिणु हंयो वियो। असांखे हिन मामले जे हवाले सां पहिरीं आगाह कंदो असांजो सखर जो रिपोर्टर मोरड़ो महर। संगरार मां अगवा थी वियल प्रिया कुमारीअ खे 2 साल गुज़री वञण बावजूदि सखर पुलिस उनखे हिन महिल ताईं बाज़ियाब नाहे कराए सघी। प्रिया कुमारीअ जे बाज़ियाबीअ लाइ चीफ जस्टिस सिंध जस्टिस अहमद अली शेख उन वक़्तु नोटिस वरितो हो जॾहिं IG सिंध मुश्ताक महर हो ऐं उनजे तरफ़ां सखर में संगरार वारे इलाइक़े में 3 भेरा जेको आहे प्रिया कुमारीअ जे बाज़ियाबीअ जे सिलसिले में यात्राऊं कयूं, ऑफिसरनि सां मुलाक़ातूं कयूं। उनजे बावजूदि जेको आहे प्रिया खे हिन महिल ताईं बाज़ियाब नाहे करायो वियो। तोड़े जो SSP सिंघार मलक उनजे वारसनि सां वाइदो कयो हो त प्रिया खे हू 10 मुहर्रम ताईं बाज़ियाब कराईंदो, पर उहो वाइदो बि वफ़ा न थी सघियो आहे। उनखां पोइ प्रिया जा वारिस जेके आहिनि पंहिंजे न्याणीअ जे लाइ आवाज़ु उथारण खां जेको आहे मीडिया सां ॻाल्हाइण खां माज़रत करे छॾी आहे। हिन वक़्तु असीं सखर जे सिविल सोसाइटीअ सां प्रिया कुमारीअ जे अगवा वारे वाक़े बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा पिया चवनि। प्रिया कुमारी बाज़ियाब थी सघे थी जेकॾहिं लॉ एनफोर्स एजेंसियूं ऐं पुलिसिंग सिस्टम गॾिजी करे वेहनि त थी सघे थो। बाक़ी मां नथो सम्झां त को पर्सनल इंट्रस्ट वठी सखर पुलिस ऐं उनजी इंफॉर्मेशन वठंदी, क्राइम डिटेक्ट कंदी, उन कीअं अगवा थी, काथों थी, उनजे ओड़े पाड़े में पड़ोस में का इंफॉर्मेशन कोन्हे, उन्हनि खे को पुलिसिंग सिस्टम न आहे। इंफॉर्मेशन जॾहिं उहो न रखंदा त रिकवरी कीअं थींदी। 3 साल आहियां पोस्टिंग ते, इहो टाइम किल करण लाइ वाइदा थींदा रहंदा आहिनि। पुलिसिंग सिस्टम जेको हूंदो आहे 24 कलाक बि वॾा हूंदा आहिनि, हफ़्तो बि वॾो हूंदो आहे। हिते सालनि जी ॻाल्हि आहे, महीननि जी 24 महीना गुज़री आहे जेका नंढी बाज़ियाब न थी सघी आहे। त इहो हुनजे पीउ माउ जे दिलि खां गुज़रंदो न, जंहिंजो ॿारु अगवा थींदो। जेकॾहिं SP सिंघार मलिक जो पुटु अगवा थी वञे 2 सालनि जो, पोइ पुछा कंदासीं त कीअं पुलिसिंग सिस्टम थींदी आहे। सो इन्हनि खे जेको आहे पाण राहमदिली जो मुज़ाहिरो करणु खपे पुलिसिंग खे, ऐं इन मामलात में जेको आहे क्राइम डिटेक्ट करणु खपे। सिंघार मलिक जो पीउ त वॾो राइटर अदीब दानश्वर आहे, इन करे असां वधीक कहिड़ो मैसेज ॾेई सघूं था। पोइ मां सम्झां थो त फेल्यूअर आहे इहो पुलिस जी नाहाली आहे। असां वटि इहो वॾो हिकिड़ो हलींदो आहे त पुलिस प्रॉपर इन्वेस्टिगेशन ई नथी करे, उहे माण्हू अरेस्ट ई नथी करे, सिर्फ़ु चुपड़ी करे ऑफिस में वेही 1-2 माण्हुनि खे ॾेखारण लाइ कनि, ग़रीब माण्हुनि मिसकिननि जे घरनि ते रेड करे असुलु जवाबदारनि ताईं पहुचे ई कोन थी। ऐं इहो वॾो असां वटि नाअहला SP आहे, उन जे करे सॼो सिस्टम आहे। तव्हां ॾिसो हिन SP अचण खां पोइ केतिरो क्राइम वधी वियो आहे असांजे सखर में। ख़ाली प्रिया न, पर ओवरऑल सखर में तव्हां ॾिसो पोज़ीशन इहा आहे त माण्हू हाणे पंहिंजनि घरनि में बि सेफ कोन बचा। पोइ मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त नाअहल पुलिस जे करे सॼो सिस्टम थियो, ऐं वीचारी प्रिया जे अञा ताईं बाज़ियाबी बि इन जी नाहाली जे करे आहे। जेकॾहिं को सुठो SP हुजे हा त उहो हिकदमि रिकवर थी वञनि हा। असल में ॻाल्हि इहा आहे त पुलिस जेको आहे सो इन मामले में थोरो संजीदगी जो मुज़ाहिरो करे ऐं हिनखे हिकिड़ो फॉर्मल केस में इन्वेस्टिगेशन जी थींदी आहे, ईअं फॉर्मल इन्वेस्टिगेशन करे न वठे। न्याणी आहे जंहिंजी न्याणी या जंहिंजो बचो वञे थो पियो, उन्हनि जे घर में कोहराम जो मंज़र हूंदो आहे, ऐं इहो तमामु ग़लति आहे। पुलिस थोरो इन में सख़्तीअ सां एफर्ट्स वठे, ऐं मां सम्झां थो पुलिस लाइ को वॾी ॻाल्हि कोन आहे इहा। छो त असांजे पाकिस्तान जी जेका इंटेलिजेंस आहे, असांजे पाकिस्तान जेके इदारा आहिनि इंटेलिजेंस जा, उहे माशाल्लाह मञियल इदारा आहिनि, त उन्हनि लाइ कोई वॾो मसइलो कोन्हे। जेकॾहिं हिमत कनि ऐं थोरो जेको आहे सो मामले खे संजीदगी सां वठनि त इहा न्याणी बाज़ियाब करणु को मसइलो कोन्हे। जेको आहे सो जेको न्याणी लाइ आवाज़ु नथा उथारनि त माना हू वीचारा इन इदारे में मायूस थी चुका आहिनि। जी, सिविल सोसाइटीअ जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब कराइण जे लाइ 2 साल वॾो अरसो आहे, 2 ॾींहं बि जेके आहिनि वॾा आहिनि, पर सखर पुलिस उनखे बाज़ियाब कराइण जे लाइ हथ पेर न पई हणे। मोरड़ो महर, आवाज़ TV न्यूज़, सखर। नाज़रीन, सखर जो रिपोर्टर मोरड़ो महर प्रिया कुमारी जे अगवा वारे मामले जे हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजे सखर जे सीनियर रिपोर्टर शाहिद चन्ना इन हवाले सां काल्ह जेको
धरणो लॻो, उन में मौजूदु अॻवाननि सां साञावंदनि सां ॻाल्हि ॿोल कई। संदन छा चवणु आहे, छा मुतालबो आहे, अचो त ॿुधूं। असां प्रिया कुमारी जेका न्याणी आहे असांजी, सॼी सिंध जी न्याणी आहे, उनखे 2 सालनि खां मथे अरसो थी चुको आहे, पर अञा ताईं उनजे लाइ बाज़ियाब जे लाइ का संजीदह कोशिश न थी आहे। इन करे असां मजबूर थी करे SSP ऑफिस जे गेट जे साम्हूं धरणो इन करे हणियो आहे त हुननि खे अहसासु ॾियारायूं त हू प्रिया जी न्याणी लाइ, प्रिया कुमारी लाइ संजीदह कोशिश कनि। ऐं असांखे यकीन ॾियारियो वियो आहे, चयो वियो आहे त असांखे वधि में वधि 20 तारीख़ ताईं जेको आहे त मोहलत ॾियो। असां हुनखे उस ताईं मोहलत ॾिनी आहे त हू संजीदह कोशिश अख़्तियार कनि, न त पोइ असां वरी 21 तारीख़ वरी प्रेस कॉन्फ्रेंस करे कंहिं नए जेको आहे जदोजहद जो ऐलान कनि। 2 साल अॻु में प्रिया कुमारी जेका सिंध जी न्याणी आहे, जेका सिंध जाई आहे, उहा सबील हलाईंदे जेको आहे संगरार मां 10 मुहर्रम ते अॻुवा थी ऐं हिन वक़्त ताईं हुनजो का बि ख़बरचार न आहे। पुलिस कुझु बि नथी ॿुधाए। इन हद ताईं त प्रिया कुमारीअ जी अमड़ SSP सखर ऐं DIG सखर जे पेरनि ते रवा बि लाहे विधा, उन्हनि खे राम ऐं रहीम जा वास्ता बि ॾिना, पर उनजे बावजूदु जेको आहे हिन वक़्त ताईं का बि पुलिस कारकर्दगी न ॾेखारे सघी आहे, जंहिंजे करे जसकम अॼु जेको आहे सो हिन धरणे जो ऐलान कयो हो ऐं अॼु ही धरणो लॻो आहे। ऐं असां तेसि ताईं वेठा आहियूं SSP दरवाज़े ते, जेसि ताईं प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब करे अमड़ जे हवाले न कंदा या जेको आहे असांखे उन बाबति जेको आहे को पतो खुरो न ॾींदा, तेसि ताईं हितां न उथंदासीं। संगरार जी मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सॼी सिंध मां आवाज़ु उथी रहियो आहे। सॼी सिंध जा साञावंद माण्हू भरपूर एहतजाज करे रहिया आहिनि, पर असांखे पुलिस ठलियूं दावाऊं कंदे नज़र अचे थी, रुॻो तारीख़ूं ॾींदे नज़र अचे थी। आख़िरी तारीख़ जेका ॾिनी वई संदसि बाज़ियाबी जे हवाले सां 10 मुहर्रम ते ऐलान कयो वियो SSP सखर तरफ़ां त 10 मुहर्रम ताईं न्याणी खे बाज़ियाब कराए वठिबो, पर अञा ताईं उहा मोटी न आहे सघी। असीं उमेद कयूं था त सिंध सरकार जूं इख़्तियारियूं, पुलिस जूं जेके आला इख़्तियारियूं आहिनि, हिन मामले खे संजीदा वठंदियूं त जीअं मासूम ॿारड़ी पंहिंजे घर मोटी सघे। वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।